हाणे भला पढ़ाई शुरू कयूं? हाँ कयूं। हूं फार्मूलाज़ वारो किताब खणी आ। वेट अ मिनट। वरी छा थियो? आउं ज़रा पंहिंजी क्लाइंट खे फोन करे वठां। हाँ अस्सलाम वालेकुम। डेढ़ साहब आए? साईं आऊं राजा मुनीर मथो ॻाल्हायां। हाँ सॾो सॾे वठो। थैंक यू। सर 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 अवां जो कॉल आहे। न न मुझे मतलब है अवां जी टेलीफोन आहे। केरा? ओ राजा मुनीर अहमद साहब आहे। ये तो मूंखे खाल साहब सां ॻाल्हाइणो आहे ज़रूर। राजा मुनीर ठीक है। हेलो वालेकुम अस्सलाम राजा साहब, खुश आयो? तबीयत ठीक आ? अल्हम्दुलिल्लाह करम आहे मौला पाक जो। अमी खुश आयो खालिद साहब? शुक्र आहे रब पाक जो, दुआऊं बुजुर्गन जो। राजा साहब हाणे कॾहिं था ज़ियारत करायो? साईं इन लाइ तो फोन कई अथमि अव्हां खे। अॼु त ख़ैर ॾींहुं पूरो थी वियो, सुभाणे परीहं जॾहिं चओ शाम जी चांहि गॾिजी पीअंदासीं। राजा पोइ ठीकु आहे, सुभाणे था गॾिजूं, पर इवनिंग छो? राजा साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ग़रीब खाने खे शरफ़ बख़्शींदो त गॾिजी डिनर कंदासीं, वधीक जीअं अव्हांजी मर्ज़ी। साईं डिनर जे तकल्लुफ़ में छो था पओ? जेकॾहिं डिनर जो वक़्तु कढो ई था त पोइ मूं वटि ई खणी था रखूं डिनर। राजा साहब कहिड़ी ॻाल्हि था कयो? तकल्लुफ़ कहिड़ो आहे हिन में? डिनर ई त आहे तव्हां वटि या असां वटि। न बसि हाणे ईअं कयो न, तव्हां सुभाणे तकलीफ़ फरमाए करी मंज़िल ते अचणु फरमाईंदा। ठीकु आहे, आउं फोन करे हाज़िर थी वेंदुसि। जी हा हा, इहो 8 खां 8:30 ताईं ठीकु रहंदो न साईं? माशाल्लाह, पोइ सुभाणे गॾायूं। खुदा हाफ़िज़। I can't understand आशी। आखिरी एक्टिविटी केस ताईं? केस ताईं हले, आगे पोइ ॾिसबो।